बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं इश्क़ हक़ीक़ी ऐं इश्क़ मजाज़ीअ ते गुफ़्तगू कंदासूं। तसव्वुफ़ में इहो आम चवणी मशहूरु आहे त इश्क़ मजाज़ी में रही करे इंसान इश्क़ हक़ीक़ी जी तरफ़ पहुची वेंदो आहे पंहिंजो पाण। हाणे पहिरीं त इश्क़ मजाज़ी चइजे छा खे थो। इश्क़ मजाज़ी इहो आहे त कंहिं बि सिफ़त में जे दायरे में कंहिं बि ख़ूबसूरत सूरत जे अंदरि पंहिंजो पाण खे ग़रक़ करणु। ऐं इश्क़ हक़ीक़ी छा आहे? इश्क़ हक़ीक़ी इहो आहे त सिफ़त खे मुकमल छॾे ऐं ज़ात जे इश्क़ में गुम थियणु। असांजा मुर्शिद करीम फरमाईंदा हुआ त इश्क़ हक़ीक़ी ऐं इश्क़ मजाज़ी इहे ॿई हिक ॿिए जा ज़िद आहिनि। पाण फरमाईंदा हुआ त जॾहिं इंसान इश्क़ मजाज़ी में पाण खे ग़रक़ करे थो, इश्क़ मजाज़ी में पाण खे जेको ग़रक़ थो करे त उहो इंसान सिफ़त में पाण खे ग़रक़ थो करे, पंहिंजो पाण खे ख़्वाहिश में ग़रक़ थो करे। ऐं इश्क़ हक़ीक़ी इहो आहे त उहो इंसान सिफ़त खे ख़्वाहिश खे छॾे करे ज़ात जे अंदरि पंहिंजो पाण खे फ़ना थो करे। त हाणे इहे ॿई पाण में ज़िद्दैन थी विया, हिक ॿिए जा इहे ज़िद आहिनि। पाण फरमाईंदा हुआ त जेको इंसान इश्क़ मजाज़ी कमाए थो उन जो मिसाल ईअं आहे त जीअं कंहिं समुंड में को शख़्स टुॿी हणी करे उन में ग़रक़ थिए त उन जो ज़िद इहो आहे त उहो इंसान ख़ुश्कीअ में पाण खे रखे। त इहे ॿई हिक ॿिए जा ज़िद थी विया। त इहो समंदर जे अंदरि समुंड जे अंदरि जेको माण्हू गुम थो थिए त उहो इंसान ख़ुश्कीअ जे अंदरि कीअं थो रहे? त ॿई शयूं पाण में मिली नथियूं सघनि। इश्क़ मजाज़ी में गुम थियणु गुमराही जे अंदरि गुम थियणु आहे। इश्क़ मजाज़ी में जॾहिं इंसान उन लस्त में उन चस्के में गुम थियणु शुरू थो करे त उहो ख़्वाहिशात जे समुंड में पंहिंजो पाण खे गुम कंदो ई वञे थो। उहो इंसान कॾहिं बि जेको आहे ज़ात जी तरफ़ मोट ई न कंदो कॾहिं बि। इहो सरासर धोखो आहे त इश्क़ मजाज़ी में रही रही इंसान इश्क़ हक़ीक़ी जी तरफ़ पहुचंदो आहे। इहो कॾहिं बि नथो थी सघे। इहा सरासर हिकिड़ी गुमराही आहे। जीअं ॾींहुं ऐं राति इहे ॿई हिक ॿिए जा ज़िद आहिनि त जॾहिं ॾींहुं मौजूदु हूंदो त राति बिल्कुलु ग़ाइबु रहंदी, पर जॾहिं वरी राति जेको आहे हूंदी त ॾींहुं ग़ाइबु हूंदो। त इहो हिकिड़ो मंतिक जो मिसाल आहे। मंतिक में इहो सम्झाइणी शुरूआति में ॾिनी वेंदी हुई त जॾहिं बि सिजु निकिरंदो त राति गुम थी वेंदी। त हाणे ईअं नथो थी सघे त इंसान जेको आहे सो ॿिन्ही खे मिलाए छॾे पाण में, ॾींहं राति खे इकट्ठे करे हिकु करे। इहा ॻाल्हि सरासर ग़लति आहे। ऐं इश्क़ मजाज़ी सरापा ख़्वाहिश आहे ऐं ख़्वाहिश सफ़ा आख़िरी ॾाको आहे। ऐं वरी इश्क़ हक़ीक़ी जेको आहे इहो मथे जेको आहे आख़िरी ॾाको आहे। त हेठियों ॾाको मथे आख़िरी ॾाके सां मैच न थींदो कॾहिं बि। इहा सीढ़ी बि न आहे त हितां आहिस्ते आहिस्ते मथे चढ़ंदो, छो त इश्क़ मजाज़ी हेठि वञण जो नालो आहे, इश्क़ हक़ीक़ी मथे रहण जो नालो आहे। त ॿई शयूं पाण में मैच नथियूं थी सघनि। इश्क़ मजाज़ी मुकमल तौर ते ख़्वाहिश जो नालो आहे, पंहिंजो पाण खे ख़्वाहिश में ग़रक़ करणु। अल्लाह ताला क़ुर मजीद में फरमायो आहे वला तुते मन अग़फलना क़ल्बहू, जंहिंजी दिलि अल्लाह जी यादि खां गाफ़िल आहे उन्हनि जी ताबेदारी न कयो। वरी तसव्वुफ़ जी जेका डेफिनेशन आहे, वस्फ़ आहे, उहा इहा आहे त तसव्वुफ़ तस्फ़ियतुल ख़यालात अन मा सिवल्लाह, पंहिंजी दिलि खे ग़ैरुल्लाह जे ख़्याल खां पाक साफ़ करणु, इन जो नालो तसव्वुफ़ आहे। हाणे इश्क़ मजाज़ी छा आहे? इश्क़ मजाज़ी पंहिंजी दिलि खे ग़ैरुल्लाह जे ख़्याल सां आबाद करणु। तसव्वुफ़ जी तारीफ़ आहे पंहिंजी दिलि खे ग़ैरुल्लाह जे ख़्याल खां पाक साफ़ करणु। ऐं
इश्क मजाज़ी जेको आहे उहो आहे पंहिंजी दिलि खे ग़ैरुल्लाह जे ख़्याल सां आबादु करणु। हाणे ॿई शयूं हिक ॿिए जा मुख़ालिफ़ आहिनि, ॿई शयूं हिक ॿिए जूं ज़िद आहिनि, ॿई अमल हिक ॿिए जा ज़िद आहिनि। तंहिं करे इश्क मजाज़ी मुकमल धोखो आहे। तसवुफ़